सलाम। ठीक नहीं हाँ 0 मीटर 0 मीटर पप्पा वो हाणे डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर जो तूं हाली 3-4 महीना हले वञ पोइ वरी मोटी अचां। उहो जो मां इलाज ॿुधायो आहे न उहो हले थो। उहो ऐं गुरू शरीफ़ फलाक शरीफ़ उन ते पढ़ी इंशाअल्लाह ख़ुदा पंहिंजे हबीब जे सच्चे में तो तयारु करे छॾियो। तूं पंहिंजो ख़्यालु कर, ख़ुदा तोखे ख़ुशि रखंदो।